ऐं भाई हिकिड़ी विशेष ॻाल्हि असां तव्हांखे अधिकार सां चवण था चाहियूं। बलराम भैया कई बार चई आहे पर तव्हां ध्यानु न ॾींदा आहियो। थोरो विशेष ध्यानु ॾियो कि तव्हां दरबार साहिब में असांखे कार्ड ॾियण ईंदा आहियो, मिठाइयूं ॾियण ईंदा आहियो, इन्विटेशन ॾियण ईंदा आहियो। कंहिं शुभ कार्य जो, मंगल कार्य, शादी विवाह, जन्मोत्सव, कोई बि कार्य हुजे, कार्ड ॾियण ईंदा आहियो। त असां ॾिसूं था हाणे नई प्रथा तव्हां चालू कई आहे कि सभिनीनि खे अलॻि अलॻि कार्ड था ॾियो। बलराम भैया वटि अलॻि वेंदव त मूं वटि अलॻि ईंदव, वरी असां ॿई न आहियूं त घर में अलॻि ॾेई वेंदव। सुदामा भैया खे अलॻि, हाणे चावला परिवार में कार्ड ॾियण आया न असांजा रामचंद भैया, लक्की जी शादी आहे त हुनजो कार्ड ॾियण आया, पहिरियों घर ॾेई विया, वरी बलराम भैया खे बि ॾेई विया, त सुदामा भैया कुदरती हिते हुया, उन्हनि खे टियों कार्ड ॾेई विया। चओ हरे राम। त ईअं न कयो भाई, है न, तव्हां अलॻि अलॻि न सम्झो। ऐं हिकु ई, बल्कि मां त चवां थो इन्विटेशन बि न ॾियो त तव्हांजी वॾी कृपा। तव्हांजा मिठा शब्द जेके तव्हां असांखे इनवाइट बि कंदव त असांजे लाइ उहे मिठाईअ जे समान ई आहिनि। तव्हां भाव सां अगरि असांखे निमंत्रण बि ॾींदव त उहो स्वीकार आहे, इहो सभु ज़रूरत न आहे। पर पोइ बि तव्हांखे लॻे थो त मर्यादा जे अनुसार हिकिड़ो दरबार साहिब जो केवल तव्हां कार्ड मोकिलियो बसि। चओ हरे राम। बार बार इहो अलॻि अलॻि करण जी ज़रूरत न आहे। सभिनीनि खे तव्हां अलॻि अलॻि न्योतो न ॾियो भाई। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कई संगत पुछंदा आहिनि तव्हां केॾी महिल मिलंदव, केॾी महिल मुलाक़ात कंदव। त भाई ॾाढनि सुंदर अक्षरनि में ॿाहिरि बि लिखियल अथव दरबार साहिब जे, ऐं सभिनीनि खे सेवादारनि खे बि जानकारी आहे कि असां नित्य शाम जो 6 खां 7, 7:30 बजे ताणी दरबार साहिब में ई हूंदा आहियूं। ओॾी महिल तव्हां मुलाक़ात कयो। अच्छा, हिन जे पोइतां जो कारण तव्हांखे ख़बर आहे छाजे लाइ? चाहियूं त भाई 2 कलाक ॾींहं में कोई बि फिक्स करे सघूं था कि हा संगत एॾी महिल मुलाक़ात करे। शाम जो 6 खां 7:30 छाजे लाइ? छो जो तव्हां हिन समय ईंदव, ख़बर आहे 90% त पंहिंजा दुख ॿुधाइण ई ईंदा आहिनि कि असांखे हे तकलीफ़ आहे, असांखे हो तकलीफ़ आहे। तव्हां अची 6 खां 7 सत्संग में वियो, तव्हांखे ॿुधाइण जी ज़रूरत ई न पवंदी। तव्हांखे भगवान पाण मिली वेंदा। सत्संग जो लाभ वठो, इन जे लाइ असां इहो समय रखियो आहे। इन बहाने थोड़ी देर अची तव्हां भगवान जो नाम त ॿुधंदव। अच्छा, कई ॼणा वरी महापुरुष ॾाढा चालाक हूंदा आहिनि, ख़बर अथनि 6 खां 7 सत्संग हूंदो आहे, 7 खां पोइ ईंदा आहिनि, 5 मिंट पोइ पूरो थी वञे, आयो लाल झूलेलाल, पोइ मुलाक़ात कंदासीं। चओ हरे राम। त भाई इहो तव्हां थोरो विशेष ध्यानु ॾियो साध संगत जी। कई ॼणा ॿाहिरों ईंदा आहिनि मिलण जे लाइ, अचानक पहुचंदा आहिनि, कोई जानकारी न ॾींदा आहिनि, ख़बर मिलंदी त असां बि हिते न आहियूं। कई बार ईअं थींदो आहे। त भाई या त तव्हां फोन करे अचो, संगत वटि असांजा बि नंबर आहिनि, डायरेक्ट फोन कयो। नथा ॻाल्हाए सघो, डायरेक्ट नथा ॻाल्हाइण थिए त भाई जेके दरबार जा सेवादारी आहिनि, जेके सत्संग कीर्तन में गॾु हूंदा आहिनि, विशेषतर असांजा गोपी भैया, विक्की भैया या हे प्रकाश गोकू, इहे सभु गॾु हूंदा आहिनि, इन्हनि खां कॉन्टेक्ट कयो तव्हां। चओ हरे राम। हिकु बार अॼु खां 2 साल पहिरियों ख़बर अथव छा थियो? हिकिड़ी माता आई मंझंदि जो 2 बजे, पंहिंजे परिवार सां गॾु आई, दरवाजो खटखटायूं, दरवाजो खोलियूं त पोइ मूंखे फोन कयूं, चयूं बाबा तव्हां सां मिलण आया आहियूं। मारे अवधी अचानक कोई ख़बर त ॾियो आहे, घटि में घटि ॿुधायो, तव्हां फोन त कयो आहे। रायपुर मां आई संगत, फोन त कयो आहे, अची न सोचियोसीं तव्हांखे सरप्राइज़ ॾींदासीं। तव्हां काथे आहियो? मां चयोमांनि मां रायपुर में वेठो आहियां। सची ॻाल्हि। मां हाणे ॿुधाए कंहिंखे सरप्राइज़ मिलियो, तोखे की मूंखे? त भाई ईअं न थिए, है न। तव्हां एॾो परियों खां अचो, मिलण अचो, हलो ठीकु आहे, मिलण आयो, दरबार जा दर्शन थिया, तव्हांजो अचण बि सफल थी वियो। पर कंहिंखे हूंदो आहे भाई कुझु ॻाल्हाइणो आहे, कुझु पुछणो आहे, त घटि में घटि जानकारी वठी अचो भाई। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। जानकारी वठी, जानकारी ॾेई अचो साध संगत जी। ऐं हे ॻाल्हि विशेष ध्यानु रखिजो भाई, बार बार तव्हांखे असां न चऊं कि हिकु कार्ड मोकिलियो, अलॻि अलॻि न सम्झो, बार बार अलॻि अलॻि न चओ। अॼुकल्ह बढ़िया आहे, मूंखे अलॻि चवंदा, भैया खे अलॻि जिद कंदा, ॿई अचो। गोविंद खे अलॻि चवंदा, तोखे बि अचिणो अथई भाई, वरी माताउनि खे घर में अलॻि चई वेंदा। चओ हरे राम।
जेतिरो संभव थींदो साध संगत जी जरूर कोशिश कंदासीं कि सभई भक्ति जो आनंद वठूं ऐं सभिनीनि खे सेवा करणी आहे। हीअ ॻाल्हि यादि रखो, असां सभिनीनि खे सेवा करणी आहे, वठणी न आहे भाई। जेके असां सां गॾु हलंदा आहिनि, असां ॾिसंदा आहियूं नालो उन्हनि जो सेवादारनि में ईंदो आहे, पर कई बार उहे सेवा वठण लॻंदा आहिनि। चओ राम। त सेवा करणी आहे असांखे, वठणी न आहे। त इहो तव्हांखे बि ध्यानु रखणो पवंदो भाई। श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। संतनि जे साम्हूं, भक्तनि जे साम्हूं या असांजा जेके सतगुरु आहिनि उन्हनि जे साम्हूं असां कॾहिं जिद न कयूं भाई। संतनि चयो आहे हिकु बार अधिकार असांजो आहे चवण जो, बसि ॿियो बार कोन्हे। हिकु बार आहे, उन्हनि खे वेनती करे ॾिसूं, बसि स्वीकार थी त उन्हनि जी कृपा, न थी तॾहिं बि कृपा आहे। हिकु बार असांजो अधिकार आहे वेनती करण जो बसि। कोई बि संत महात्मा अगरि ईंदा आहिनि आस पास चकर बाटा, त मां ॾिठो आहे बलराम भैया जेॾीमहिल उन्हनि खे फोन कंदा आहिनि त हिकु बार वेनती कंदा आहिनि, साईं तव्हां पंहिंजी सुविधा पहिरियों ॾिसिजो, तव्हांखे तकलीफ़ न थिए। ॿियो बार असांजो अधिकार न आहे कंहिं बि संत खे चवण जो। पोइ उन्हनि जी मौज आहे, उन्हनि जी करुणा आहे कि उहे अचनि था तॾहिं बि कृपा आहे, नथा अची सघनि तॾहिं बि कृपा आहे। चओ हरे राम। त इहे विशेष असां ध्यानु ॾियूं भाई। सेवादारी ख़ासि करे, कई बार तकलीफ़ सेवादारनि मां ई थी वेंदी आहे। सेवादारनि खे ख़बर आहे कि समय मिलण जो छा आहे, पोइ केॾी महिल मंझंदि जो 2 बजे फोन कंदा आहिनि, साईं दर ते बीठा आहियूं। चओ हरे राम। अरे भाई तूं त प्यारो दरबार जो आहे, तूं त रेगुलर आहे, तोखे त सभु जानकारी आहे, केॾी महिल मुलाक़ात थींदी आहे, केॾी महिल सत्संग हलंदो आहे, केॾी महिल टाइम कोन्हे मिलण जो, ओॾी महिल सेवादारी पहुची वेंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। त इहो सभु असां विशेष ध्यानु ॾियूं भाई।